नशे फ़िरोज़ सिटी थाने जे SHO मुन्नम लाड़क ऐं संदसि मुबैना प्राइवेट मुलाज़िम मुश्ताक मेहतूर ख़िलाफ़ तगड़े बरात जो एहतजाज ॿिए ॾींहुं बि जारी रहियो। मुज़ाहिरीन नेशनल प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे चयो त SHO ऐं संदसि मुबैना प्राइवेट मुलाज़िम खे फौरी तौर ते हटाए गिरफ़्तार कयो वञे। इन मौक़े ते ज़ुकायर तगड़ सलीम अली गौहर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त SHO थाणो पंहिंजे प्राइवेट माण्हुनि हवाले करे छॾियो आहे जेको पंहिंजी मर्ज़ी मूजिबि माण्हुनि खे गिरफ़्तार ऐं आज़ादु कनि था। हुन चयो त शहर में मुबैना तौर टॉर्चर सेल क़ाइमु कया विया आहिनि ऐं ग़रीब शहरीन रेढ़े वारनि होटल मालिकनि कैबिन हलाईंदड़ ऐं बर्फ़ विकिरो कंदड़नि जी ज़िंदगी अज़ाब बणाई वई आहे छो त उन्हनि खां हर शइ मुफ़्त में घुरी वञे थी। मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त 2 ॾींहं अॻु मुफ़्त बर्फ़ न ॾियण था 8 जमायत जे हिकु शागिर्द ख़िलाफ़ु मुबैना तौर कूड़ो केस दाख़िल कराए केस जेल मोकिलियो वियो। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त SHO मुन्नम लाड़क ऐं संदसि मुबैना प्राइवेट मुलाज़िम मुश्ताक मेहतूर ॿियनि लाॻापियल माण्हुनि खे फौरी तौर ते नशे फ़िरोज़ थाणे तां हटाए क़ानूनी कार्रवाई कई वञे। शहरियुनि खे पुरअमन ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे। हुननि ऐलान कयो त जेकॾहिं संदसि मुतालबा न मञिया विया त सुभाणे खां सॼी सिंध में एहतजाज तहरीक शुरू कई वेंदी जॾहिं त SSP आफ़ीस आॾो धरणो पिणहायो वेंदो जेको मुतालबनि जी मंज़ूरी ऐं लाॻापियल एहलकारनि जी बरतरफ़ी ताईं जारी रहंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।